ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन। कराची वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठ नार्को टैक्स कंट्रोल बाबत इजलास एक्साइज़ एंड टैक्सेशन वारे वज़ीर शर्जील मेमण पारां वॾे वज़ीर खे ब्रीफिंग। मंशा जी रोकथाम लाइ सिंध पुलिस ऐं नार्को टैक्स गॾिजी कमु करे रहिया आहिनि। शर्जील मेमण कराची में नार्को टैक्स विग खे वधीक मज़बूत कयो वञे। वॾे वज़ीर जी हिदायत। नार्को टैक्स पुलिस खे जिन हथियारनि जी ज़रूरत आहे उहे पड़ता वञनि। वॾो वज़ीर। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन। जगह हिकु दफ़ो ॿीहर दोहराईंदा हलूं। कराची वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठ नार्को टैक्स कंट्रोल बाबत इजलास एक्साइज़ एंड टैक्सेशन वारे वज़ीर शर्जील मेमण पारां वॾे वज़ीर खे ब्रीफिंग। मंशा जी रोकथाम लाइ सिंध पुलिस ऐं नार्को टैक्स गॾिजी कमु करे रहिया आहिनि। शर्जील मेमण कराची में नार्को टैक्स विंग खे वधीक मज़बूत कयो वञे। वॾे वज़ीर जी हिदायत। नार्को टैक्स पुलिस खे जिन हथियारनि जी ज़रूरत आहे उहे वरिता वञनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।